अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलीकार आया दानिश खुश कहा कि ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं तो दादू में कोरोना वायरस की टी लहर बाद पाक फ़ौज के जवान दादू में ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं आहिनि। पाक फ़ौज जा जवान दादू पहुची विया आहिनि। उन्हनि पुलिस सां गॾिजी गश्त कयो आहे। शहर में कोरोना वायरस का आगाही ॾिनी आहे। अवां ताईं ब्रेकिंग न्यूज़ पहुचायूं पिया तो दादू में कोरोना वबा की टी लहर बाद पाक फ़ौज जा जवान दादू पहुची विया आहिनि। पुलिस सां गॾियल तौर मार्च कयो वियो आहे, गश्त कयो विया आहिनि। बाद शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मार्केटनि जो दौरो पिण पाक फ़ौज जे जवाननि पारां कयो वियो आहे। अवां ताईं ब्रेकिंग न्यूज़ पहुचायूं पिया तो दादू में कोरोना वायरस बाद पाक फ़ौज जा जवान दादू जे मार्केटनि जो पुलिस सां गॾु दौरो करण बाद शहरनि में मास्क ऐं SOPs ते अमल कराइण जूं तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि। अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया तो दादू में कोरोना वायरस की वबा बाद पाक फ़ौज जा जेके जवान आहिनि उन्हनि चार्ज संभाले वरिती आहे। दादू पहुची विया आहिनि। इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे असांजो रिपोर्टर राजा अल्ताफ़ अब्बासी। उन खां मालूम कंदासीं तूं वटि कहिड़ा तफ़सील आहिनि। जी राजा, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि अवां वटि? जी बिल्कुल दानिश, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाक फ़ौज जा जवान जेके आहिनि उहे दादू में पहुची चुका आहिनि ऐं पाक फ़ौज जे जवाननि पुलिस सां गॾु जेको आहे दादू शहर जो दौरो कयो आहे। दादू शहर जे मुख़्तलिफ़ मार्केटुनि जंहिंमें सब्जी मार्केट आहे, शाही बाज़ार आहे, मोबाइल मार्केट आहे ऐं मुख़्तलिफ़ बैंकूं आहिनि, उन्हनि जो पिणु दौरो कयो आहे। उते जेको आहे मौजूदु जेकी अवाम आहे उन्हनि खे पिणु SOPs तहत जेको आहे अमल कराइण जे लाइ जेको आहे तनक़ीद कई पई वञे। ऐं उन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेके प्राइवेट स्कूल जेके आहिनि उहे खुलियल रहिया आहिनि ऐं उन्हनि उतां जेके वापसि ईंदड़ ॿारड़ा हुया उन्हनि खे पिणु पाक फ़ौज जे जवाननि जेको आहे उन्हनि खे मार्क्स ॾिना आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे वापसि घर मोकिलियो वियो आहे। ऐं पाक फ़ौज जे जवाननि जेको आहे अवाम खे इहा आगाही ॾिनी आहे त SOPs त जेको आहे मुकमल जेको आहे अमल कयो वञे ऐं मार्क्स जो जेको आहे उहो पाइण जेको आहे उहो ज़रूरी करार ॾिनो आहे। जी दानिश, वॾी महिरबानी अल्ताफ़, अवां आगाह कयो। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कईसीं। कोरोना वायरस की टी लहर बाद दादू में पाक फ़ौज जा जवान पहुची विया, ज़िम्मेवारियूं संभालण लगा। पाक फ़ौज के जवाननि पारां पुलिस सां गॾियल तौर दादू के मुख्य इलाइक़नि ऐं शहर जो दौरो किया है, मार्केटनि जो दौरो किया है। उन बाद शहरनि के SOP ते अमल करण के लिए तंबीह कई है। पाक फ़ौज के जवाननि पारां शहरनि में मास्क पिण विराया विया आहिनि। जेके मासूम ॿारड़ा ऐं शहरी आहे उन्हनि में पाक फ़ौज के जवाननि पारां उन्हनि खे मास्क जो इस्तेमालु ज़रूरी करार ॾियण जूं हिदायतूं जारी कयूं आहिनि। SOP ते पिण अमल करायो पियो वञे। स्कूल पे कौन सा स्कूल खुला है? कौन सा है ये स्कूल? न्यू वो आगे गली में। तो ये बंद क्यों नहीं हुआ? वह प्राइवेट है सर। प्राइवेट है तो स्कूल नाम चाहिए न्यू मिलेनियम सर। इसमें कोई वो नहीं करते, मास्क वगैरह नहीं पहन के जाते आप लोग? घर के कपड़ों में जाते हो? टीचर भी इसी तरह से मास्क नहीं पहनाए तो फिर आप पहना क्यों नहीं? छोड़ दो, शाबाश, अच्छे बच्चे हो। कल से नहीं आप लोग का स्कूल स्कूल अच्छे करा के दिया, स्कूल खोले छो अगर फिर भी जो है ना हर चीज़ का ख्याल रखें। ठीक है, कोरोना के खास तौर पर आप लोग को मालूम है कि ये जो हालात चल रहे हैं इंडिया में भी, ठीक है, ये आप लोग की अपनी सेहत के लिए, ठीक है, डांट नहीं रहे हैं या कोई इस तरह नहीं है, ठीक है, आप लोग की अपनी बेहतरी के लिए, ठीक है। मैं भी इधर गर्मी में घूम रहा हूँ तो आप लोग की बेहतरी के लिए।